أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلما رأى قميصه قد من دبر قال إنه من كيدكن عظيم يوسف أعرض عن هذا واستغفري لذنبك إنك كنت من الخاطئين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي अल्हम्दुलिल्लाह सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ये जेके आयात हुयूं ये 28 नंबर ऐं 29 नंबर आयात हुयूं सूरह यूसुफ जूं। इन खां पहिरियां जेको औरत ड्रामो कयो, मिनिस्टर जी जेका ज़ाल हुई उन ड्रामो कयो, जेको मिनिस्टर अची वियो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम सिंपली ॿुधायो त मां इनखे कुझु न बल्कि इहा ई हुई जंहिं मूंखां पंहिंजो मतिलबु हासिलु करे रही हुई। त उन खां पोइ मिनिस्टर जी वाइफ जो हिकिड़ो रिलेटिव हुयो, उन चयो त अगरि यूसुफ अलैहिस्सलाम जी शर्ट जेका आहे उहा अॻियां खां फाटल आहे त यूसुफ अलैहिस्सलाम कूड़ो ऐं औरत सची, ऐं अगरि शर्ट जेका आहे पोयां खां फाटल आहे त इहा औरत कूड़ी ऐं यूसुफ अलैहिस्सलाम सचो। त इस ताईं स्टोरी हुई पहिरियां वारी आयत में। हाणे जेको आहे हिन आयत में जॾहिं शर्ट ॾिठूं फलमा रआ क़मीसहू क़ुद्द मिन दुबुर, त शर्ट जेका आहे उहा पोयां खां फाटल हुई। हाणे शर्ट पोयां खां फाटल हुई त यकदमि वारो जेको रिस्पॉन्स हुयो उहो मिनिस्टर जो छा हुयो? सभु उन वक़्तु हुया नौकर जेके घर जा हुया उहे बि बीठा हूंदा, ऐं जेका इन जा मिनिस्टर जी वाइफ जो जेको रिलेटिव हुयो उहो बि हुयो, मिनिस्टर बि हुयो, यूसुफ अलैहिस्सलाम ऐं मिनिस्टर जी वाइफ। त उन वक़्तु सभिनि खे इहो इंतज़ारु हुयो त हाणे मिनिस्टर छा ॻाल्हाईंदो इन सॼी सिचुएशन में, उहो कीअं डील कंदो। त मिनिस्टर जो जेको पहिरियों रिस्पॉन्स हुयो इन ते उहो छा हुयो? उहो पहिरियों रिस्पॉन्स इहो हुयो त इन में को बि शक न आहे त तव्हां औरतुनि जी जेका तव्हां इहो सभु कुझु तव्हां औरतुनि जी चालबाज़ी में आहे। हाणे इन में हिकिड़ो यूसुफ अलैहिस्सलाम बेक़सूर साबित थी वियो इन शाहिदी खां पोइ, जेको शर्ट हुन ॾिठी पोयां खां फाटल हुई, त हाणे उन मिनिस्टर खे इहा ख़बर पइजी वई त यूसुफ अलैहिस्सलाम सचो आहे ऐं उहो मिनिस्टर जी जेका वाइफ आहे उहा कूड़ी आहे। त इहा हुनखे ख़बर पइजी वई त उन कामली ऐं बिल्कुलु आराम सां चयो त तव्हां औरतुनि जी जेका आहे उहा चालबाज़ी आहे। हालांकि औरत उते सिर्फ़ु हिकिड़ी हुई, पर उन चयो औरतुनि जी चालबाज़ी आहे, तव्हां औरतुनि जी चालबाज़ी आहे, ऐं इन में को बि शक न आहे त तव्हांजी जेका चालबाज़ी आहे या तव्हांजो जेको मकर आहे उहो तमामु ग्रेट आहे, उहो तमामु अज़ीम आहे। त मकर या दाव या चालबाज़ी क़ैद चवंदा आहिनि इनखे, त उन में असां को बि लफ़्ज़ यूज़ करे सघूं था या स्कीम चई सघूं था इंग्लिश में। त उन खां पोइ इहा शइ जेका हुई, हाणे जॾहिं हिकिड़ो मुड़ुसु आहे, ज़ाल मुड़ुस जो रिश्तो एॾो सेंसिटिव एॾो हसास हूंदो आहे, अगरि मुड़ुस खे अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि अगरि ख़बर पए त यूसुफ अलैहिस्सलाम जे तरफ़ खां हुयो त उहो उन ते कावड़ करे हा, न त पंहिंजी ज़ाल ते कावड़ ज़रूरु करे हा। पर मिनिस्टर जेको आहे उन जो जेको रिस्पॉन्स हुयो तमामु थधे नमूने ऐं आराम सां रिस्पॉन्स हुयो। त उन ते मुफ़सिरीन छा लिखियो आहे त कंहिं बि मुड़ुस जो रिस्पॉन्स इन शइ ते ईअं न हूंदो, छो जो इहो तमामु सेंसिटिव इशू आहे। त हुनजो रिस्पॉन्स जेको आहे उहो एॾो कूल वे में ऐं अहिड़ी सिचुएशन में अहिड़ो रिस्पॉन्स छो हुयो? हालांकि डायरेक्ट बि पंहिंजी ज़ाल खे न चयईं ऐं माइनि खे ॿियनि खे बि मिलायईं। त इन ते बि असां थोरो ॻाल्हाईंदासीं। इन आयत ते बि इन्हनि लफ़्ज़नि ते बि इलाही शयूं माण्हू प्रिडिक्ट कंदा आहिनि त सभु मायूं जेके आहिनि उन में अलाह सुभाणे ताला सभिनि मायुनि लाइ ईअं चयो आहे। त उन ते बि थोरो पोइ ॻाल्हाईंदासीं त इन जो मक़सदु छा आहे आयत जो। त उन में इहो हिकिड़नि ॼणे चयो आहे त जेको मिनिस्टर हुयो उनखे माना औरतुनि जी ख़्वाहिश न हूंदी, या त उन में मर्दानगी वारी का शइ न हूंदी, जंहिंजे करे जेको आहे उन जी मिनिस्टर जी वाइफ जेका आहे उन इहो अमल बि कयो ऐं मिनिस्टर खे का कावड़ बि न लॻी। हिकिड़ो त इहो मुफ़सिरीन चवंदा आहिनि त थी सघे थो ईअं हुजे तंहिंजे करे हुनखे कावड़ लॻी, न त को बि मर्द हुजे हुनखे कावड़ लॻंदी आहे। ॿी ॻाल्हि इहा त मिनिस्टर जेको तमामु सुठो माण्हू हुयो, तमामु काइंड माण्हू, ग्रेसफुल माण्हू, तमामु जेको आहे उहो थधी तबियत वारो माण्हू हुयो, ऐं उन मिनिस्टर खे जेको आहे इन शइ ते कावड़ न आहे ऐं उहो मामले खे थधो करणु पियो चाहे। जेॾो बि थधो माण्हू हुजे, जेॾो बि कूल माण्हू हुजे, छा बि हुजे, इन शइ ते हर मर्द खे कावड़ लॻंदी आहे, पर मिनिस्टर खे न लॻी। अच्छा, टी ॻाल्हि इहा त असांखे सोच छा हुई मिनिस्टर जी। पोयनि आयत में जेको मिनिस्टर हुयो यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन शइ ॾिठी हूंदी का न का यूसुफ अलैहिस्सलाम में, उनखे ख़रीद कयईं, वरी घर खणी आयो ऐं पंहिंजी ज़ाल खे चयईं त हिन खे सुठी राइश ॾिजां, हिन खे इज़त वारी राइश ॾिजां।
उन में छा ॾिठईं, लॉन्ग टर्म में फ़ाइदो ॾिठईं, माना तमामु फ्यूचर प्लान जेको हुयुसि 10-20 सालनि जो फ्यूचर प्लान ॾिठईं। इन मां इहा शइ साबित थिए थी त मिनिस्टर जेको हुयो उहो कैलकुलेटेड माण्हू हुयो ऐं उहो मिनिस्टर हिकिड़ी दूर जी सोच रखे पियो। त इहे हर मिनिस्टर ईअं ई हूंदा आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते इलेक्शन थी, हिकिड़ी इलेक्शन को खटियो त यकदमि हुनखे ॿी इलेक्शन जो ख़्यालु ईंदो आहे त असां कहिड़ो अहिड़ो अमल कयूं जो असां ॿी इलेक्शन खटे सघूं, कहिड़े नमूने माण्हुनि खे चरियो कयूं या कहिड़े नमूने माण्हुनि खे असां कुझु कयूं त जीअं माण्हू नेक्स्ट टाइम बि असांखे ई वोट ॾियनि। त मिनिस्टर जी हिनजी इहा सोच हुई, दूर जी सोच हुई। यूसुफ अलैहिस्सलाम ने चई त हिन खे सुठे नमूने रख त थी सघे थो अॻिते हली असांजे उहो कमु अचे, को बेनिफिट अचे, बेनिफिट वठूं असां हिन मां, को कमु अचे, या असां हिन खे पंहिंजो पुटु ठाहे छॾियूं। अहिड़े क़िस्म जी सोच रखण वारो, मतिलबु टोटली पॉलिटिकल माण्हू, सियासी माण्हू जंहिंखे पंहिंजी सियासत जेका आहे उहा तमामु प्यारी हुजे, ओड़े क़िस्म जी जेका पिक्चर आहे उहा आहे हिन लफ़्ज़नि में, त उहो बिल्कुलु पॉलिटिकल माण्हू हुयो, उनखे पंहिंजी सियासत तमामु घणी प्यारी हुई। अच्छा, त हाणे जेको आहे उहो उन ईअं चयो, इन आयत में इन चयो त तव्हां औरतुनि जी जेका इहा स्कीम आहे या इहा दाव आहे या इहो मकर आहे, इहो तव्हां औरतुनि जो इहो मकर आहे ऐं तव्हां उन में को बि शक न आहे, तव्हां जेके औरतूं आहियो उहे इन शइ में अज़ीम आहियो, ग्रेट आहियो, तव्हां मकर करण में इलाही अज़ीम आहियो। तव्हां औरतूं मतिलबु जमा कई कंहिं हिकिड़ी औरत खे न चई। हाणे इलाही ॼणा ईअं चवंदा आहिनि त इहो क़ुर में आहे त औरतुनि जो जेको मकर आहे उहो अज़ीम आहे, छो जो इहो क़ुर में आहे, बिल्कुलु आहे क़ुर में, इन कैद कुन अज़ीम। त ॿी आयत में आहे सूरह निसा में, इन कैद शैतान कान दईफ़ आहे, बेशक शैतान जो जेको दाव आहे, शैतान जो जेको मकर आहे, शैतान जी जेका चालबाज़ी आहे उहा वीक आहे, उहा ज़ईफ़ आहे, उहा वीक आहे। त चवंदा आहिनि त बाबा औरत जो जेको दाव आहे या मकर आहे उहो शैतान खां बि वधीक आहे। इलाही माण्हू इन जी इहा शइ चवंदा आहिनि या चवंदा आहिनि इहो क़ुर में आहे, औरत जी चालबाज़ी जेका आहे उहा शैतान खां बि वधीक आहे। पर मसइलो तॾहिं थींदो आहे जॾहिं असां डायरेक्ट का शइ पढ़ूं ऐं उनखे पंहिंजे झेड़े में इस्तेमालु कयूं, या वरी उनखे ॿियो कंहिंखे घटि करण जे उन में को कॾहिं कॾहिं अहिड़ा जज़्बाती माण्हू बि आहिनि, ॾिसो क़ुर में आहे, इहा शइ आहे, क़ुर में लिखियलु आहे, बिल्कुलु लिखियलु आहे, पर उनजो कंटेक्स्ट, उनजी शयूं असांखे ज़रूरु ॾिसणु घुरिजनि। हाणे सूरह निसा में जेका शइ आहे, इन कैद शैतान कान दईफ़ आहे, शैतान जो दाव जेको आहे, उहो मकर जेको आहे उहो कमज़ोर आहे, उहो अल्लाह सुब्हानहु व तआला थो फरमाए, अल्लाह ताला थो फरमाए। हिन में अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे स्टोरी थो ॿुधाए। अल्लाह ताला नथो चए त औरत जेका आहे उहा मकर करण में अज़ीम आहे, या अल्लाह ताला नथो चए, हिन में मिनिस्टर थो चए। ऐं मिनिस्टर जॾहिं जेका शइ चए थो, इन जो मक़सदु इहो न आहे त अल्लाह ताला थो चए, अल्लाह ताला सिर्फ़ु उहा शइ असांखे ॿुधाए थो। जीअं मिसाल जे तौर ते मां स्टोरी थो ॿुधायां का, या तव्हां कंहिंखे का स्टोरी था ॿुधायो त हिकिड़ो मुसाफ़िर हुयो कंहिं शहर में वियो, उन शहर में उनजो को आयो ऐं उनजो पर्स फुरे वियो या पर्स उन खां कढी वियो, खसे वियो, त उन माण्हू जंहिंखां पर्स खसिजी वियो, उन माण्हू चयो त हिन शहर जा माण्हू ॾाढा ख़राबु आहिनि। तव्हां इहा स्टोरी ॿुधायो था कंहिंखे, तव्हां नथा चओ त उन शहर जा माण्हू ख़राबु आहिनि, पर उन माण्हू जा व्यूज़ तव्हां ॿुधायो था। त हिन में ईअं ई अल्लाह सुब्हानहु व तआला जेको मिनिस्टर चयो उहा शइ अल्लाह ताला ॿुधाए थो असांखे। अल्लाह ताला पाण नथो चए त जॾहिं बि असां अहिड़े क़िस्म जी बहस वारी ॻाल्हि या ॿिए खे घटि करण वारी ॻाल्हि, का बि अहिड़ी शइ ॻाल्हि अचे, त असांखां 2-3 सुवाल ज़रूरु सोचणु घुरिजनि त इहो अल्लाह सुब्हानहु व तआला कंहिंखे मुखातिबु आहे ऐं इहो चयो कीअं आहे ऐं कंहिंजे लाइ चयो अथई, उहा ऑडियंस कहिड़ी आहे। जॾहिं इहे सुवाल असां पुछंदासीं पाण खां, त अल्लाह सुब्हानहु व तआला इहा शइ जेका ॿुधाई आहे असांखे क़ुर में, उहा कंहिंजे लाइ आहे, उहा माना आहे त सभिनि जे लाइ, पर क़ुर में जेका स्टोरी आहे उहा कंहिं चई आहे ऐं उहा कंहिंजे लाइ चई वई आहे, ऐं ऑडियंस जेका आहे ॿुधण वारी उहा केरु आहे। त इहे सभु शयूं अगरि क्वेश्चन, इहे सभु इन्हनि सवालनि जा अगरि जवाबु असां ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं त असांखे सही माना उनजी ख़बर पइजी वेंदी। हिते जेको मिनिस्टर हुयो ऐं मिनिस्टर जी जेका सोच हुई उहा त असांखे ख़बर आहे त छा हुई, ऐं इहो मिनिस्टर जा वर्ड्स हुया, उन जा जेके आहिनि इहो हुया त बेशक जेका आहे औरतुनि जी जेका चाल आहे, औरतुनि जी जेका मकर आहे, उहो अज़ीम आहे। अच्छा, इन खां पोइ जेको मिनिस्टर हुयो, इन एॾो पंहिंजी वाइफ खे या पंहिंजी ज़ाल खे जॾहिं सम्झी वियो त क़सूरवार बि उहा आहे,
उन सभिनि खे छो मिलायो? सभ खां पहिरियां त इहो असांखे सम्झणु घुरिजे त हिकिड़ो हूंदो आहे क्लास, हूंदो आहे वॾो क्लास जंहिंखे चइजे, अपर क्लास जा माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे पैसो बि हूंदो आहे ऐं पावर बि हूंदो आहे। उन्हनि जी कम्यूनिटी हिकिड़ी अलॻि हूंदी आहे। उहे जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदा आहिनि, प्रोटोकॉल में निकिरंदा आहिनि, उहे असांखे आम जॻहियुनि ते न मिलंदा। जीअं असां नंढनि नंढनि रेस्टोरेंट्स ते वेंदा आहियूं, या असां बस स्टॉप ते, या कंहिं अहिड़ी जॻहियुनि ते, या मार्केट्स में उहे असांखे न मिलंदा। उहो हिकिड़ो एलीट क्लास जंहिंखे चऊं, उहो हिकिड़ा वॾा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि वटि पावर बि आहे ऐं पैसो बि आहे। उहे जॾहिं बि निकिरंदा आहिनि वॾियुनि गाॾियुनि में, गार्ड्स हूंदा अथनि, अॻियां पोयां गाॾियूं हूंदियूं थियनि, उहे आम जॻह ते असांखे न मिलंदा आहिनि। त उन्हनि जी हिकिड़ी ज़हनियत, हिकिड़ी सोच इहा ठही वेंदी आहे त ॿिया माण्हू जेके बि आहिनि उहे कीड़ा मकोड़ा आहिनि। उन्हनि खे सिर्फ़ु उहे यूज़ कंदा आहिनि पर्पज़ ऑफ वोट लाइ। उन्हनि खे असांजी, तव्हांजे, ॿियनि माण्हुनि जी जेका वैल्यू आहे उहा उन्हनि वटि न हूंदी आहे। छाजे करे जो उहे पाण वॾियुनि गाॾियुनि में घुमण वारा, अॻियां पोयां गार्ड, त उहे सभिनि खे ईअं ई सम्झंदा आहिनि त इहे ॿिया माण्हू जेके आहिनि इहे सिर्फ़ु इहे हिकिड़ियूं शयूं आहिनि। असांखे जॾहिं वोट खपे त असां इन्हनि ॾे वञूं, इन्हनि जा थी सघे त पेर ई पकड़ियूं, पर हूअं जॾहिं असां इलेक्शन खटी वञूं त पोइ इहे कुझु बि न आहिनि। त जीअं उन दौर में, उन वक़्तु नॉन मुस्लिम या मुस्लिम न हुया जेके पॉलिटिशियंस हूंदा, हाणे बि हिन दौर में बि जेके पॉलिटिशियंस आहिनि कुझु कंट्रीज़ में, त उहे ईअं ई कंदा आहिनि त जीअं इलेक्शन वेझो आई त उन्हनि खे दीन बि यादि ईंदो, त जे असां वोट वठूं। पोइ जीअं अहिड़नि नॉन मुस्लिम्स कंट्रीज़ में पोइ उहे वेंदा आहिनि चर्चनि में इलेक्शन खां अॻु में, पोइ हुते दीन जूं, रिलीजन जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। उन्हनि खे रिलीजन सां को बि इंट्रस्ट न हूंदो आहे, दीन सां को बि इंट्रस्ट न हूंदो आहे। उहे सिर्फ़ु इन शइ खे यूज़ कंदा आहिनि त असां वोट कीअं वठूं, ॿी इलेक्शन में असां कीअं अचूं। हिकिड़ो त इहा शइ। ॿी इहा शइ, उन्हनि जी इंटरनल फैमिली में हिकिड़ो सर्किल हूंदो आहे, जंहिं सर्किल में उन्हनि जी जेके फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, उन पाण में दावतूं रखंदियूं आहिनि, ऐं शइ कंदियूं आहिनि, त उहे उन्हनि में सिर्फ़ु हूंदो शो ऑफ आहे, ॿियो कुझु बि न आहे। मुंहं ते तव्हां सां मिलणु, मुंहं ते पाण में मिलंदियूं मायूं अहिड़े नमूने मिलंदियूं त उन्हनि खां वधीक को वेझो आहे ई न। पर जॾहिं पर पुट वेंदियूं या पर पुट थींदियूं त उन्हनि जी ई गिला थींदी, जंहिंमें नेक्स्ट आयत में अलाह सुब्हानो ताला असांखे इहा शइ ॿुधाई आहे इन शइ में, त उन्हनि जी जेका अंदरी फैमिली पॉलिटिक्स आहे, या जेके इंटरनल स्टोरी आहे, उहा अलाह ताला ॿुधाई आहे असांखे। त उन्हनि जी जेका अंदरी कहाणी आहे उहे कीअं सोचींदियूं आहिनि औरतूं, ऐं जॾहिं वेंदियूं हिक ॿिए ते, मिसाल जे तौर ते का हिकिड़ी पार्लर मां तयारु थी वई, का ॿिए पार्लर मां तयारु थी वई, पोइ हिकिड़ी वई, उहा उनखे ॿुधाईंदी मां हिन पार्लर मां तयारु थी वियुमि, मूंखे मुंहिंजो हेतिरो पैसो कॻो, मां हेतिरे अपॉइंटमेंट वरितो पहिरियां महीनो, उनखां पोइ अपॉइंटमेंट मिलियो। या मिसाल जे तौर ते कंहिंखे पर्स आहे इलाही महांगो आहे ऐं उनखां कोई पुछे नथो, त उहा वञी पुछंदी, ॿी माई खां वञी पुछंदी त तूं जेको इहो पर्स वरितो आहे इहो किथां वरितो आहे। हालांकि ॿुधाइणु पंहिंजे पर्स जे बारे में चाहे पई, पर कोई पुछेसि न पियो, त ॿी माई खां पुछंदी तूं जेको पर्स वरितो आहे किथां वरितो अथई, ॾाढो सुठो आहे। पोइ उहो माई ॿुधाईंदसि मां हितां वरितो आहे। पुछंदा घणे वरितो अथई, ॿुधाईंदसि मां हेतिरे में वरितो आहे। पोइ चवंदो अच्छा मां हितां हेतिरे में वरितो आहे, मां हेतिरे में वरितो आहे, हितां वरितो आहे। पर मक़सदु छा हुयुसि त पंहिंजे शइ ॿुधाइण जी। इहो जेको क्लास आहे, इहो जेको अपर क्लास आहे, उन्हनि में इहा शइ इहा ई हलंदी आहे। त इहा शइ मिनिस्टर खे ख़बर हुई त जेको अपर क्लास आहे उनखे पंहिंजी वाइफ जी ख़बर हुई, उनजी फ्रेंड्स जी ख़बर हुई, त इहा शइ ख़बर हुयसि त तव्हां औरतूं आई हुयो, उनजो जेको इशारो हुयो उन क्लास जी औरतुनि ॾे हुयो, त तव्हां औरतूं जेके आहियो उहे आहियो ई मकरबाज़, तव्हां आहियो ई मकरेलियूं, ऐं तव्हांजो जेको मकर आहे उहो तमामु अज़ीम आहे। त माना इहा शइ प्रीवियस बि थी हूंदी, जेका मिनिस्टर खे ख़बर हूंदी। कुझु मुफ़सिरीन इहा बि शइ लिखी आहे, अल्लाहु आलम, अल्लाह सुब्हानो ताला खे वधीक ख़बर आहे। अच्छा, उनखां पोइ छा थियो? उनखां पोइ हाणे मिनिस्टर पंहिंजी ज़ाल खे ईअं चयो, हाणे यूसुफ अलैहिस्सलाम ॾे टर्न कयईं। छा चयो? यूसुफ अरिद अन हाज़ा, यूसुफ इहा शइ छॾे ॾे, इहा शइ इग्नोर कर, इहा शइ कवर कर। हाणे यूसुफ खे तमामु पोलाइट वे में चयईं त यूसुफ इहा शइ इग्नोर कर। हुनखे सिर्फ़ु पंहिंजे पॉलिटिकल कैरियर जो इशू हुयो। इहा शइ इंटरनल चइनि अंदरि मिनिस्टर जे हाउस में शइ साबित थी वई त यूसुफ जेको आहे बेगुनाह आहे। अगरि इहा शइ कोर्ट में वञी आहे या ॿाहिरि इहा शइ एक्सपोज़ थी वञे आहे त मिनिस्टर जो रेपुटेशन सॼो ख़राबु थी वञे आहे। ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे चयईं तूं पंहिंजो वात बंदि कर ऐं तूं जेको आहे इन शइ खे इग्नोर कर, इन शइ खे छॾे ॾे। हिकिड़ी त इहा शइ यूसुफ अलैहिस्सलाम खे चयईं इनडायरेक्ट वे में, ॿिया जेके नौकर हुया, ॿिया सराउंडिंग में हुया, सभिनि खे चयईं त हाणे इहा ॻाल्हि हितां न निकिरे। त इहा उन शइ दॿाइण जी कोशिशि कई। त इहा शइ कॉमन आहे, इहा शइ आम आहे त ग़रीब माण्हू जॾहिं बि हूंदो आहे, उहो भले सच ते बि हुजे, त उनखे चयो वेंदो आहे त तूं चुप कर, तूं इहा शइ ॿाहिरि न कढजांइ। ॿाहिरि कढंदे त इहो मसइलो असां लाइ थींदो, ऐं ग़रीब पंहिंजे सिर ते इहा शइ खणी बि वेंदो आहे ऐं चवंदो आहे त न ठीकु आहे, मां कुझु बि ॿाहिरि नथो चवां। पर जॾहिं उहा ॻाल्हि खुलंदी आहे या उहा ॻाल्हि एक्सपोज़ थींदी आहे त पोइ ख़बर पइजी वेंदी आहे।
इनखे जेको आहे शयूं जेके आहिनि उहे मीडिया में हाइड बि कयूं वेंदियूं आहिनि, पर इनखे जॾहिं ॿिया माण्हू ॿिए नमूने ॿुधंदा आहिनि त पोइ जेके सियासी माण्हू हूंदा आहिनि उहे हिक ॿिए खे ब्लैकमेलिंग में यूज़ कंदा आहिनि। त मिनिस्टर खे इहा शइ सॼी ख़बर हुई, यूसुफ अलैहिस्सलाम खे चई त इन शइ खे इग्नोर कर। अच्छा, पोइ छा चई, हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे चई इग्नोर कर, इहा ख़बर आहे यूसुफ अलैहिस्सलाम सचा आहिनि। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾेखारण लाइ त तोखे मां चवां थो इग्नोर कर, त हाणे वरी पंहिंजी वाइफ सां ॻाल्हाई। वाइफ खे छा चई, वस्तग़फिरी, माफ़ी वठि। वस्तग़फिरुल्लाह न चई, वस्तग़फिरी मतिलबु माफ़ी वठि। उन वक़्तु गॉड जो कॉन्सेप्ट या अल्लाह जो कॉन्सेप्ट उन वटि न हुयो, हुन चई त माफ़ी वठि। त उहो हर रिलीजन में हूंदो आहे त माफ़ी वठण जो कॉन्सेप्ट इहो ई हूंदो आहे त मां माफ़ी थी वठां, ग़लती जी माफ़ी ई वठिबी आहे। ईअं न चईसि त कंहिंखां बसि चईसि त माफ़ी वठि। लिज़म्बिकी इन्नकी कुंती मिनल ख़ातिईन, त ज़म्ब जी माना आहे, ज़म्बिकी जेके नंढो गुनाह चइजे उनखे चवंदा आहिनि ज़म्ब। तूं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठि, तूं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठि। ऐं ज़म्ब बि चवंदा आहिनि नंढे गुनाह खे, वॾे गुनाह खे न चवंदा आहिनि। त हुन जेको आहे पंहिंजी शइ कवर बि करणु पियो चाहे, ऐं ज़ाल खे इहो बि चयईं त तूं माफ़ी वठि, ऐं तूं जेको आहे जेको नंढो गुनाह कयो आहे इन जी माफ़ी वठि। इहो यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾेखारण लाइ बि चयईं त जीअं यूसुफ अलैहिस्सलाम सम्झे त मां हुनखे बि चयो आहे, मां सिर्फ़ु तोखे नथो चवां इन शइ कवर कर, पर मां हुनखे बि चवां थो त तूं जेको आहे माफ़ी वठि ऐं गुनाह तूं कयो आहे। ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो सचो आहे, उहो उन जो उन में को बि ॾोह कोन्हे। हिकिड़ी त इहा ॻाल्हि। उन खां पोइ चई इन की कुंती मिनल ख़ातिईन, छो त तूं ई तूं ई ख़ता वारा। ख़ातिईन जी मक़सदु इहो आहे त जेका ख़ता थिए या जेको गुनाह बार बार कयो वञे उनखे चवंदा आहिनि ख़ातिईन। ईअं न आहे त को हिकिड़ो दफ़ो अगरि चइजे त मानो गुनाह थी वियो उनखे अख़्ता चवंदा आहिनि, पर हिते जेको आहे ख़ातिईन आहे। ख़ातिईन जी मतिलबु मिस्टेक जेका ॼाणी वाणी मिस्टेक कई वञे, ऐं उहा ॼाणी वाणी मिस्टेक थी सघे त उहा रिपीट बि कई वञे, उनखे चवंदा आहिनि ख़ातिईन। त उनखे चयईं त तूं ई जेको आहे इहो ख़ता करण वारी आहे, तूं ई गुनाह कयो आहे, तूं माफ़ी वठि ऐं तूं ई मिस्टेक करण वारनि मां आहे। ऐं इहा जेका चाल हुई इहो सॼो हुयो, इहो सॼो तुंहिंजे ई चाल आहे। यूसुफ अलैहिस्सलाम सचो आहे। इहा हिकिड़ी शइ कूल नमूने, ॾाढे पोलाइट नमूने सॼियूं शयूं कवर करण जी कोशिशि कई। मेन पर्पस उनजो हुयो छा, मेन पर्पस पंहिंजी पॉलिटिक्स बचाइणी। हालांकि उनखे हाणे इहा ख़बर पइजी चुकी त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो सचो आहे, ऐं जेका उनजी वाइफ आहे उहा कूड़ी आहे। न पंहिंजी वाइफ ते कावड़ कयईं, न ई वरी ॿियो को अहिड़ो इशू कयईं, पर छा कयईं त इन शइ खे कवर अप करण जी कोशिशि कयईं। उनखे सिर्फ़ु पंहिंजो पॉलिटिकल कैरियर बचाइणो हुयो। उहो असांखे अॻिली आयत में ख़बर पवंदी त हुन पंहिंजो पॉलिटिकल कैरियर कीअं बचायो, ॿाहिरि जेको टाउन ताईं, ॿाहिरि सॼे मिस्र ताईं इहा ॻाल्हि कीअं फैलिजी, छा कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि फैलिजी। वरी अलाह ताला जेको मिनिस्टर जी वाइफ जी जेका कम्यूनिटी आहे उनजे बारे में बि अलाह ताला ॿुधायो आहे। जेको मां तव्हांखे ॿुधायो त उन्हनि जी जेका कम्यूनिटी आहे उहो नेक्स्ट आयात में आहे त उनजी जेके सहेलियूं हुयूं, उनजी फ्रेंड्स हुयूं, उन्हनि खे घुराईं त उन्हनि जी सोच कहिड़ी आहे। उन्हनि जी सोच बि जेका मिनिस्टर जी वाइफ आहे ओड़ी ई सोच हुई। ऐं उन खां पोइ जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम जेको जेल में वियो, हालांकि मिनिस्टर खे ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम सचो हुयो। अगरि मिनिस्टर अहिड़ो सुठो हुजे हा, एॾो सचो हुजे हा यूसुफ अलैहिस्सलाम सां, त यूसुफ अलैहिस्सलाम खे जेल में न मोकिलिया। हुनखे सिर्फ़ु पंहिंजो कैरियर बचाइणो हुयो। तॾहिं ईअं ई थींदो आहे त वॾा माण्हू पंहिंजो कैरियर पंहिंजे नाले ते, पंहिंजी इज़त ते दाग़ न हणण जे करे ॿियो कोई बि माण्हू हुजे, चाहे उहो उन्हनि जो वेझो दोस्त हुजे, चाहे को फैमिली मेम्बर हुजे, पोइ उन ते पंहिंजो सॼियूं शयूं करे छॾींदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजो पॉलिटिकल कैरियर, पंहिंजी सियासत जी उहा शइ बचाइण लाइ, जीअं असां नेक्स्ट इलेक्शन में असांखे जेको आहे उहो वोट मिली सघे। त अल्लाह ताला असांखे इन सूरा में हर शइ ॿुधाई आहे जेका फैमिली में अंदरि हसद पॉलिटिक्स थिए थो, शैतान कीअं थो बरगलाए। वरी अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधायो त ॿाहिरि जा माण्हू कीअं आहिनि। वरी ॿुधायूं त पॉलिटिकल सियासतदान हूंदा आहिनि, उन्हनि जी सोच छा आहे, अंदरि सियासतदान छा आहिनि, ॿाहिरि छा आहिनि। अॼुकल्ह इहो पढ़ायो वेंदो आहे पॉलिटिकल साइंस जंहिंखे चवंदा आहियूं। पॉलिटिकल साइंस में इहे सभु शयूं पढ़ायूं वेंदियूं आहिनि त उन्हनि जी फैमिलीज़ जूं शयूं, उन्हनि जा जेके बिहेवियर हूंदा आहिनि, रिलेशन्स हूंदा आहिनि, उहे कीअं हूंदा आहिनि पॉलिटिशियंस जा। इहे सभु शयूं जेके आहिनि उहे पढ़ायूं वेंदियूं आहिनि। उन्हनि जो बिज़नेस
रिलेशन्स कीअं हूंदा आहिनि, उन्हनि जो बिहेवियर कीअं हूंदो आहे, इहो सॼी शइ पॉलिटिकल साइंस में आहे। पर अल्लाह अज़्ज़ व जल असांखे अॻु में ई इहे शयूं ॿुधाए छॾियूं आहिनि। जीअं माण्हू चवंदा आहिनि त बाबा को दीन ते आहे या को क़ुर पढ़े थो सिधे रस्ते ते आहे, उहो चरियो हूंदो, उनखे का अहिड़ी शइ उहो बसि हर वक़्तु चवंदो सभु कुझु सही कयो, निमाज़ पढ़ो, तव्हां सच ॻाल्हायो ऐं हर वक़्तु सुठो, उनखे का शइ ख़बर आहे, उनखे दुनिया जी ख़बर ई न आहे। पर अल्लाह सुब्हानो व तआला हर शइ क़ुर में ॿुधाए छॾी आहे। जेको बि क़ुर पढ़े थो, सम्झी पढ़े थो, अल्लाह ताला उनखे इहा शइ ॾेई छॾी आहे ज़हन में ऐं दिलि में, कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, कीअं कीअं सोचींदा आहिनि ऐं पंहिंजे पाण खे कीअं प्रोटेक्ट करे। त अल्लाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह सुब्हानो व तआला असांखे क़ुर जॾहिं बि पढ़ूं त असां सम्झी करे पढ़ूं ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।